नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के घोटकी मां खबर दींदा आहियूं। घोटकी में पीपल्स पार्टी पारां इतलात ऑफिस में शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 93 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें पीपी ज़िला सदर मीर बाबर खान लुंड, इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, सिकंदर अली लाखो, अब्दुल गनी लाखो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि पारां शहीद जुल्फकार अली भुट्टो जी सालगिरह जो केक पिण गॾिजी काटियो। उन मौके ते सालगिरह तकरीब खे खिताब कंदे मीर बाबर खान लुंड, सिकंदर अली लाखो, गुलाम नबी वसीर, अब्दुल मजीद लाखो अॻवाननि चयो त कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो हिकु अनमोल शख्सियत हो। हुन अमर ऐं डिक्टेटर ज़िया अॻियां झुकण खां शहादत क़बूल कई। संदन चवण हो त शहीद जुल्फकार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी कुवत ऐं आइन ॾेई वॾा एहसान करे वियो। हिननि चयो त जुल्फकार अली भुट्टो अवामी लीडर हो, खेसि अॼु ज़िंदा हुजे हा त मुल्क वॾी तरक़ी करे हा। हिननि चयो त जुल्फकार अली भुट्टो जहिड़ा अज़ीम लीडर हिन देश में सदियुनि बाद जनम वठंदा आहिनि। अॼु बि खेसि पूरी दुनिया शहीद जुल्फकार अली भुट्टो मोहब्बत सां याद करे थी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।